नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुबुह देरो खां ख़बर ॾींदा हलूं त सुबुह देरो लॻ ॻोठ हाजी फर्ज़ंद अली आरई जे आबादगारनि अख्तर हुसैन आरई ॼाम ॾाहिर एहतजाज मुज़ाहिरो कयो। हिननि चयो त स्कार्फ खाते ज़िले खैरपुर जे अमलदारनि जी लापरवाही ऐं करप्शन सबबि केतिरनि ई अरसे खां असांजी ज़मीननि खे आबाद कंदड़ छठी ट्यूबवेल बंदि पियल आहे, जंहिं जूं मोटरूं ट्रांसफार्म ऐं ॿियो सामान स्कार्फ खाते लाइ खणी वेकिरो करे छॾियो। हिननि चयो त तालुके सुबुह देरो जो स्कार्फ खाते जा 99 सैकड़ो ट्यूबवेल ख़राब आहिनि ऐं बंदि पियल आहिनि। केतिरनि ट्यूबवेलनि जूं मोटर ट्रांसफार्म लाइ गुम कया विया आहिनि, जंहिं सबबि सिम ऐं कलर सबबि हज़ारें एकड़ ज़मीन गैर आबाद थी वई आहे। हज़ारें एकड़नि ते बीठल ग़रीब आबादगारनि जा फसल सड़ी रहिया आहिनि। अरबें रुपयनि जी बजट कूड़े कागज़ी कार्रवाइनि में हड़प कई वञे थी। असां वज़ीर आला सिंध, नेब चेयरमैन, एंटी करप्शन चेयरमैन ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां घुर करियूं था त तालुका सुबुह देरो में स्कार्फ खाते जे मुकमल ट्यूबवेल चालू कराए आबादगारनि खे तबाह थियण खां बचायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़